घर जे रंधिणे में रखियल मसाला न रुॻो खाधे जो ज़ाइको वधाइण में मदद कंदा आहिनि, पर उन्हनि खे केतिरनि ई मसइलनि जे इलाज में पिणु असराइतो सम्झियो वेंदो आहे। अॼु असां अव्हां जे रंधिणे में मौजूदु टिनि अहिड़नि मसालनि जी ॻाल्हि कंदासीं जिन खे इस्तेमालु कजे त केतिरियुनि ई बीमारियुनि खां बची सघिजे थो। उहे आहिनि ज़ीरो, वॾिफ ऐं जाण। ज़ीरे, वॾिफनि ऐं जाण खे गॾाए इस्तेमालु कजे त केतिरियुनि ई ख़तरनाक बीमारियुनि खां बची सघिजे थो, छो त उन्हनि में केतिरा ई ग़िज़ाई जुज़ जहिड़ोकि प्रोटीन, आयरन, फाइबर, मैग्नीशियम, कैल्शियम, एंटीऑक्सीडेंट्स ऐं ज़िंक मौजूदु आहिनि। इन्हनि टिनी शयुनि खे इस्तेमालु करण सां सवलाईअ सां वज़न घटाए सघिजे थो। इन सां गॾु गले जे सूर ऐं ज़ुकाम मां बि छोटकारो माणे सघिजे थो। शुगर ते ज़ाब्तो रखण लाइ तव्हां खे खीरु, जाण ऐं वॾिफ गॾाए खाइण घुर्जनि। इहो नुस्ख़ो रत जी शुगर खे कंट्रोल करे सघे थो। इन जो इस्तेमालु ग्लाइसेमिक इंडेक्स खे घटाईंदो आहे, जंहिं सां रत जी शुगर जी सतह खे घटाए सघिजे थो। ज़ीरो, वॾिफ ऐं जाण खे गॾाए खाइजे त जिस्म में कोलेस्ट्रॉल जी सतह खे घटि करे सघिजे थो। इन सां जिस्म जी वाधू चर्बी बि ॻरंदी आहे, जॾहिं त तव्हां जो वज़न पिणु घटिजे थो। जेकॾहिं तव्हां बि जिस्म जो ख़राब कोलेस्ट्रॉल घटाइण चाहियो था त तव्हां खे बि ज़ीरो, वॾिफ ऐं जाण ज़रूरु इस्तेमालु करणु घुर्जे। मादे जी बीमारियुनि मां छुटकारे लाइ बि वॾिफ, जाण ऐं ज़ीरे जो इस्तेमालु इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। उन्हनि में मौजूदु एंटीऑक्सीडेंट्स ऐं फाइबर हाज़मे खे बहितर बणाईंदा आहिनि। जाण ऐं ज़ीरो ख़ासि तौर ते कब्ज़ी ऐं बदहज़मी खे ख़तमु कनि था, जंहिं सां गैस जो मसइलो बि हल थी वेंदो आहे। ज़ीरो, वॾिफ ऐं जाण जी फकी ॾींहं में कहिड़े बि वक़्तु ॿ भेरा खाइण सां मादे जी बीमारियुनि खां तहफ़ुज़ मिलंदो आहे।